मायनी बाने जे दुआ के कबूल फरमाए सही। फर्क की हुआ जो ये मिन्तुल्लाह जो आयतु वली जे मथा हंदा हन के बाबा जे के मज़ारुन में सुता बयान ये बुद्ध हन। अरे बुद्ध भी शेया वली भी शेया। ॾिसो तव्हां के भी कब्रिस्तान में विया हो या न विया हो, तव्हां ॾिसंदा हो त आम हिकिड़ी क़बर हूंदी आहे, आम ॿी हूंदी आहे क़बर ख़ास। ख़ास क़बर जे मथां गिलाफ हूंदा आहिनि, पण हूंदा आहिनि। ख़बर पवंदी आहे कि अल्लाह जे वली ख़ुदा जे दोस्त जी मज़ार आहे। आम क़बर जे मथां पण न हूंदो आहे। अदा जेकॾहिं आम ऐं ख़ास में इहो फ़र्क़ु आहे त बुत ऐं वलीअ में फ़र्क़ु आहे न। बुत जहिड़ा खुदा फरमाईंदो आहे इहे बुत तव्हां पंहिंजे हथनि सां पैदा कया आहिनि। असां तव्हां बुतनि खे ठाहियो आहे। इन्हनि जे अॻियां इहे काफ़िर मजूसी झुकंदा आहिनि ला मना अबुल येशू जे अॻियां। पर खुदा फरमाईंदो आहे जंहिंखे मां रब बनाईंदो आहे उनजी इज़त दुनिया में थींदी आहे। अरे बुत खे ठाहिण वारो केरु? तव्हां ऐं असां। पर अल्लाह जे वली खे ठाहिण वारो अल्लाह जी ज़ात जो ख़ुदा फरमाईंदो आहे हदीस कुदसी में वा समाउल लज़ी यसमाउ बिहा। ख़ुदा तो फरमाए पोइ मां इन जा कन थी पवंदो आहियां, पंहिंजे यार जा कन थी पवंदो आहियां जे कननि सां ॿुधंदो आहे। वबसरुल लज़ी युबसिर बिहा, पोइ मां इन जूं अखियूं थी पवंदो आहे जे अखियुनि सां ॾिसंदो आहे। वयदहुल लज़ी यबतिश बिहा, पोइ मां रब इन जा हथ थी पवंदो आहे जे हथनि सां वठंदो आहे। वरिजलहुल लज़ी यमशी बिहा, पोइ मां रब इन जा पेर थी पवंदो आहियां जे पेरनि सां हलंदो आहे। लिअन्न सअलनी लओतियन्नहु, हाणे इहो मुंहिंजो दोस्त जीअं मां रब खे चवंदो आहे तीअं मां रब करे छॾींदो। इहो आहे वलीअ में ऐं बुत में फ़र्क़ु। हे बुतनि वारो आहे वलीअ जे मथां हलंदा त बाबा मर गया मरदूद ख़त्मा न वुरूद। पर अल्लामा अहमद रज़ा इमाम अहले सुन्नत मौलाना अहमद रज़ा फाज़िल बरेलवी पंहिंजे किताब अल अमन वल गुला जे अंदरि लिखियो आहे, मौजूद आहे। हुन में लिखे थो इज़ा तहय्यरतुम फस्तईनु मिनल कुबूर। किताब जे हवाले सां जे किताब में न लिखे लख रुपया इनाम ॾियासि। अल अमन वल गुला इमाम अहले सुन्नत अहमद रज़ा फाज़िल बरेलवी लिखियो आहे त इज़ा तहय्यरतुम फस्तईनु मिनल कुबूर। ओ दुनिया वारो जॾहिं तव्हांखे मुश्किलात अची वञे, तकलीफ़ अची वञे त मुंहिंजे मज़ारनि वारनि खां मदद वठंदा कयो। मुंहिंजे मज़ारनि वारनि खां मदद वठंदा कयो। चइबो त बुत मरी सघे थो वली क़बर में बि ज़िंदा हुआ। हज़रत पीर साईं हमाद शरीफ वारा बुज़ुर्ग पंहिंजे फतावा में लिखनि था त हिकिड़ी झिरकी रगो आम क़बर जे मथां, आम माना तुंहिंजी मुंहिंजी क़बर, आम क़बर जे मथां हिकिड़ी झिरकी क़बर ते रहंदी आहे त हज़रत साईं पीर हमायूं शरीफ वारा फरमाइनि था त उन मुर्दे खे ख़बर पवंदी आहे त इहो नर आहे या मादी आहे। या नर आहे या मादी आहे। अरे आम क़बर वारे खे जेकॾहिं इहा ख़बर पइजी सघे थी इहा नर आहे या मादी आहे त ख़ुदा जे वली खे ख़बर छो थी पवे त हिन जे पेट में धीउ आहे या पुटु आहे। पढ़दो सल्लल्लाहु अलैहि सब मजूसी ईद जे ॾिहाड़े हलिया विया। हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह जे हथ में कुहारो ईद जे
जो 14 अगस्त पाकिस्तान के खुदा आज़ादी ॾिनी आहे। जो सुभान अल्लाह, दादे जो सुभान अल्लाह। मुंहिंजा सुना जी रबा 14 अगस्त मुंहिंजा सुना असांजे ख़ुशी जो ॾींहुं आहे। अल्लाह ताला मुसलमान खे फतह बि ॾिनी आहे, पाकिस्तान खे अल्लाह ताला काफ़िरनि खां निजात ॾिनी आहे, आज़ादी अता कई आहे। या 14 अगस्त भी असांजे आज़ादी जो ॾींहुं आहे। हज़रत कायद आज़म मोहम्मद अली जिना इज द फाउंडर ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जो सरबराह कायद आज़म मोहम्मद अली जिना खुद सुन्नी आहे। छो जो उनजो पहिरियों पाकिस्तान में अल्लामा मोहम्मद अली जौहर रहमतुल्लाह अलैह नारो हयो, पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। असांखे फ़ख्र जो असां पाकिस्तानी आहियूं ऐं पाकिस्तान जे शहर ते पाकिस्तान जे मथां ख़ुद मदीने वाले साईं जो करम नवाज़ी आहे। हर टाइम ते हिन तवज्जो, हर टाइम ते, हर घड़ी में, हर फलक में मोहम्मद ख़िज़रा जे बाबे जिब्रील जे साम्हूं पाकिस्तान जा आशिक़ बि करे ज़ारो ज़ार हूंदा आहिनि, चवंदा आहिनि मुंहिंजा साईं पाकिस्तान जी पारत। सुभान अल्लाह। पाकिस्तानी आहियूं नहीं, असां पाकिस्तान भी आहियूं, असांजो पाकिस्तान सां बि प्यार आहे, सिंध सां बि प्यार आहे, असांखे पाकिस्तान सां बि प्यार आहे, सिंध में सां बि प्यार आहे। मुंहिंजा सुना जी रबा पाकिस्तान में आहीं त पाकिस्तान जे ख़ुशी में शामिल थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजी आज़ादी वारो ॾियारो आहे, हिन ॾियारे ते ख़ुशी न ॿियो न त 50 जा 100 जा लॾू वठी मिसकीननि ग़रीबनि में विरहा चओ त अॼु रब करीम असांखे आज़ादी वारो ॾींहुं नसीब कयो आहे। इहो बि तुंहिंजो कार ख़ैर रब पंहिंजे दरबार में मंज़ूर मक़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह खुदा ताला असां पाकिस्तान खे आज़ादी ॾिनी आहे। कायद आज़म मोहम्मद अली जिना रहमतुल्लाह अलैह जंहिंजी जिदोजहद सां, जंहिंजे कोशिश सां खुदा ताला हिन सरज़मीन खे, पाकिस्तान जे सरज़मीन खे मुंहिंजा सुना काफ़िरनि खां निजात ॾेई करे ऐं पाकिस्तान जो खुदा ताला कंध बुलंद फरमाया। सुभान अल्लाह। मोदी खां निमरूद खां खुदा ताला असांखे नजात अता फरमाई आहे। फतह इस्लाम शिकस्त दुरूद मुझे दिल में ईद जो न्यारो के सब हलिया विया। अल्लाह जो नबी कुहारो खयो बुत खाने में काथे आयो? बुत खाने में खुदा जो नबी आयो फजअलहुम जुज़्ज़ाज़न इल्ला कबीर लहुम लअल्लहुम इलैहि यरजिऊन। खुदा जो नबी जो बुत में खाने में जो आयो तारीख़ खुलफा इमाम जलालुद्दीन सयूती लिखियो आहे त अध खां वधीक बुत नबीअ खे ॾिसी करे सजदे में किरी पिया। हज़रत इब्राहिम जो कदम जो बुत खाने में वियो त सभई अध खां वधीक बुत किरी पिया। खुदा जो नबी कुहारो कयो कंहिंजी मुंडी चट, कंहिंजी बाह चट, कंहिंजी टंग चट, कंहिंजो कन, कंहिंजो नक कढे ऐं जेको सभिनी खां वॾो पूत हुयो उनजे कुल्हे ते कुहारो रखी खुदा जो नबी मोटी जो सुभान अल्लाह। अल्लाह जो नबी मोटी आयो हाणे हो विया काॾे? ईद ते। हाणे ईद ते जो मोटी आया साईं अज़ीज़ जावरी साहब हो जो मोटी जो आया त चवण लगा त कालू मन फअल आज़ाब आलिहतना इन्नहु लमिन ज़ालिमीन। हे कहिड़ो ज़ालिम माज़अल्लाह जे असांजे माबूदनि जी भन ड्राह करे कंहिंजी बाह चट, कंहिंजी टंग चट, कंहिंजी मुंडी चट भॼंदा आया, डोड़ंदा आया काॾे? निमरूद वटि। साईं असां सां वॾो ज़ुल्म थी, असां सां वॾो कहर थी। अरे छा थियो? चई असांजे महबूदनि सां अलाए कंहिं बेवाजिबी कई आहे, कंहिंजी टंग कोन्हे, कंहिंजो कन कोन्हे, कंहिंजी मुंडी कोन्हे, कंहिंजो नक वढियल आहे।
निमरूद जो भला तव्हांखे कंहिंखे ख़बर आहे त इहो कंहिं कयो आहे? हिकिड़ो थियो चई त कालू सबियाना फतन यज़कुरहुम युकाल लहू इब्राहीम। हिकिड़ो नौजवान 18 सालनि जो नालो इब्राहीम वरितो थो वञे। उन चयो हो असांखे त असां तव्हांजे ख़ुदा खे ॾिसी रहंदासीं। निमरूद चयो हिनखे घुरायो। निमरूद चयो त हिनखे घुरायो मुंहिंजे दरबार में अचे। अलाह जो नबी जो चए पियो हीअ ॿार लोड़ींदो कदु मथे बिना ख़ौफ़ बिना ख़तरे जे ॿार लोड़ींदो कदु मथे करे निमरूद जे साम्हूं आयो। सुभान अल्लाह। अलाह जे नबी खे चई त इब्राहिम तुंहिंजो नालो चई आओ मुंहिंजो नालो आहे इब्राहिम। हे जेको बुत खाने में बेवाजिबी कई तो कई आहे। खुदा जे नबी तो चवे त जेको तव्हांजो महबूद पूज़ आहे जंहिंजे कुल्हे ते कुहाड़ो आहे जे तव्हांजो अलाह ॻाल्हाए त उन खां पुछो त कंहिं कयो आहे। असां खुदा हिन जो ॻाल्हाए त जवाबु ॾिए न मुराद फ़क़ीर। अलाह जे नबी हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह फरमायो जे तव्हांजो सचो महबूद आहे पुछोसि न टंग कंहिं भॻी आहे, नक कंहिं वढियो आहे, कन कंहिं कपियो आहे, ॿांह कंहिं वढी आहे। जे तव्हां सचा आहियो पंहिंजे गुलबिन खां पुछो। हाणे सही निमरूद जवाबु कान ॾिनो। खुदा जे नबी चयो त कालू काला बल फाला फालहु कबीरहुम हाज़ा फसअलुहुम इन कानू यंतिकून।